अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां मोहम्मद उस्मान मल्ला। सर्वेच न्यूज़ जे सभिनी ॾिसंदड़नि खे भलीकार। बुलेटिन में शामिल कंदासीं हिन वक्त जी हिकु अहम ख़बर। पाकिस्तान तहरीक इंसाफ जो डिवीज़नल इजलास उन्नड़ हाउस खडर में डिवीज़नल सदर इनायत अली रिंद जे सदारत हेठ PTI जे सूबाई अॻवान गुलाम रसूल उन्नड़ ऐं ज़िले सदर इमाम अली उन्नड़ जे मेज़बानी हेठ थी गुज़रियो, जंहिंमें नवाब शाह नौशर फिरोज़ ऐं सांगड़ ज़िले जे उहिदेदारनि ऐं वर्करनि शिरकत कई। उन मौक़े ते PTI जे सूबाई सदर अली ज़ैदी जो सलाहकार मुक़ररु थियण ते गुलाम रसूल उन्नड़ खे शानदार आजियाणो पिणु ॾिनो वियो। खेसि अजरकन ऐं गुलनि जा हार पिणु पाराया विया। उन मौक़े ते गुलाम रसूल उन्नड़ ॻाल्हाईंदे चयो त आउं शुक्रगुज़ार आहियां पार्टी जे मरकज़ी क़यादत जो, जंहिं मूं ते एतमाद करे सलाहकारी जी ज़िम्मेवारी ॾिनी आहे। कोशिश कंदसि त संदन एतमाद ते पूरो लहां ऐं सिंध में तनज़ीम साज़ी खे मज़बूत कयां। इजलास दौरान पहिरें मरहले में शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न जे टिनी ज़िलनि में इजलास घुराया वेंदा, जंहिंमें तनज़ीम साज़ी सां गॾु सियासी हिकमत अमली पिणु जोड़ी वेंदी। इजलास में सरदार शेर मोहम्मद रिंद, सऊदुल्ला खान न्याज़ी, मुश्ताक जूणे जो आबिद अली शाह, इनायत अली रिंद, अमान काज़ी, इरशाद सांद, नदीम राजपूत, फारूक चांडियो, अब्दुल लतीफ़ रिंद, निसार अहमद परियाड़, गुल मोहम्मद कीरियो, हाजी अरशद संदली, साहब खान नूनारी, कामल खान रिंद, राव काशिफ, अशरफ डायरी, राशिद अली खेड़ो, हज़ार खान जतोई, मैडम अकीला रिज़वान ऐं मैडम सफ़ीना समेत कई उहिदेदार ऐं वर्कर मौजूद हुआ।